इस्लामियत जो बाब ॿियो ईमानियात ऐं इबादतूं तारफ़ इंसान जी मज़बूत नज़रिए ऐं यकीन खे अक़ीदो चइबो आहे। हिन जो ॿियो नालो ईमान बि आहे। कंहिं ॻाल्हि खे सची दिलि सां मञणु ऐं ज़बान सां उन जी इक़रार करण जो नालो ईमान आहे। इस्लाम में ईमान जो मतिलबु ही आहे हिन ॻाल्हि खे दिलि सां मञणु त अल्लाह ताला हिकु आहे ऐं उन जो को बि शरीक न आहे। मलाइक अल्लाह ताला जी हिकु मख़लूक़ आहे जेका नूर मां पैदा कई वई आहे। मलाइक अल्लाह ताला जे ॾिनल हुक्मनि खे पूरो कंदा रहंदा आहिनि ऐं उहे अल्लाह ताला जी नाफ़रमानी न कंदा आहिनि। अल्लाह ताला तरफ़ां रसूलनि जे मथां नाज़िल कयल किताब सचा आहिनि। अल्लाह ताला पारां मोकिलियल सभई रसूल सचा आहिनि। आख़िरत ते ईमान आणणु, तक़दीर ते ईमान आणणु, मरण खां पोइ इंसाननि खे ॿीहर ज़िंदा कयो वेंदो ऐं खेनि पंहिंजनि अमलनि जो बदिलो ॾिनो वेंदो। जेके माण्हू उन्हनि ॻाल्हियुनि खे सची दिलि सां मञी ज़बान सां उन्हनि जो इक़रार करे ऐं पंहिंजे अमल सां उन्हनि जी शाहिदी ॾिए त उन खे मोमिन सॾियो वञे थो।